अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल रेडियो नेटवर्क गॾियासी ऐं मां आहियां अवां जो मेज़बान शाहीन सिंधी ऐं प्रोग्राम आहे सितारनि जी दुनिया। प्रोग्राम सितारनि जी दुनिया में अॼु असांजो महिमान आहे सिंध जो तमामु सुरीलो ऐं सेबतो रागी शहज़ादो मंसूर। हुन सां गुफ़्तगू कंदासीं ऐं हुन जी ज़िंदगीअ में लियो पाईंदासीं त हुन पंहिंजो वक़्तु कीअं गुज़ारियो आहे ऐं राग जी सिख्या किथां वरिती आहे। ये समूरो तफ़सील अॼु शामिल हूंदो अॼोके हिन प्रोग्राम में। साईं शहज़ादा मंसूर साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा लख एहसान। अवां जी महिरबानी, अवां असांखे टाइम ॾिनो प्रोग्राम सितारनि जी दुनिया जे लाइ। ऐं सभ खां पहिरियों इहो ॿुधायो त अवां जो जनमु कॾहिं ऐं किथे थियो? मुंहिंजो जनमु जेको आहे सो असांजो तालको ऐं डिस्ट्रिक्ट जेको आहे सो कंबर शहदारकोट आहे जी। ऐं माई मकोल सां गॾु असांजो ॻोठु आहे, लॻ टच में ई आहे, रैस बचल ख़ान जो ॻोठु। सही। मुंहिंजी डेट ऑफ बर्थ आहे 14/3/63। अच्छा। ऐं तालीम जे हवाले सां? तालीम इंटर। तालीम हासिलु कयव? जी जी। अच्छा, राग जो तव्हांखे कीअं शौक़ु थियो? हीअ कुदरती हिकिड़ी जोत हूंदी आहे इंसान जे अंदरि अच्छा। में, जेका पई बखंदी आहे त उनखे इंतज़ारु हूंदो आहे त कॾहिं मूंखे का अहिड़ी लाइन मिले थी जो मां पंहिंजे अंदर जी उहा ॻाल्हि मां न पेश कयां। अच्छा। हा, दर्द आहिनि, क़ौम जा दर्द आहिनि, सूर आहिनि, पंहिंजी धरती जा आहिनि, पंहिंजी ॿोली जा आहिनि, ग़रीबनि जा आहिनि, इन्हनि जा। तव्हांखे इहो कॾहिं अहसासु थियो त तव्हां ॻाए बि सघो था? इहो मूंखे अहसासु तॾहिं थियो जॾहिं तक़रीबन अॼु खां 20-25 साल अॻु में शेखज़द कॉलेज में हिकिड़ो प्रोग्राम थियो। मंज़ूर सकीरानी साहिब जन खे मां त बाबा मंज़ूर चवंदो आहियां। बिल्कुलु बिल्कुलु, असांजे सिंध जो तमामु बहितरीनु ऐं सेबतो रागी। हा, उन्हनि लेट कई उते, हुननि जो लेट कई त वरी पाड़े में उते वरी मतिलबु मुंहिंजो अचणु वञणु दोस्ती वग़ैरह पाड़े में थींदो आहे, जेसि ताईं अचे तेसि ताईं असांजो वग़ैरह मतिलबु कुझु ॿ टे आइटम ॿुधाया, असां कलाम वग़ैरह ॿुधायो। उते मूं उते ॻायो त मूंखे जेको आहे पसंदि ईंदो सिंधी गायकीअ में सिर्फ़ु मंज़ूर सकीरानी, ॿियो कोई। तव्हां हुनजा फैन हुयो? जी हा, जी हा, फैन हुउमि। त पोइ उते हुनजी माना ॻायां पियो त हिकिड़ो कलाम चईसि त वरी लहण जी कोशिशि कयमि त चई वंस मोर। अच्छा। उहो बि चयुमि त चयो अञा चयो वंस मोर। अच्छा। पोइ लास्ट में हिकिड़ो उस्ताद बुखारी जो ॿोल हुयो, जी जंहिंखे चयुमि झिणक तंहिंखां। वाह वाह। चोट ॾाढी लॻी पर कयमि दर गुज़र। इहो चवां पियो त मंज़ूर बाबा मंज़ूर सकीरानी बि अची पातो ऐं जो बि ॿुधणु लॻो। पहिरियों सोचे त मुंहिंजो को मतिलबु महफ़िल जी का कैसेट थी हले। अच्छा अच्छा अच्छा। जी हा। त वरी जंहिं महिल साम्हूं आयो त ॾिठईं त मां लाइव पाण पोइ ॻायां त उनजो सेम माना उनजी अदायगी वग़ैरह आहे, उहो जेको कुझु आहे त उनखे फॉलो कयां पियो। अच्छा। त जेको आहे सो उते पहिरियों चकर मूं ॻायो ऐं पोइ उन खां बाद में मंज़ूर सकीरानी मूंखे घुराइण खां बाद में चई त नालो मुंहिंजो मंज़ूर अली, चई मुंहिंजो बि नालो मंज़ूर आहे, तोखे मंज़ूर जी छिक आहे। अच्छा। हा, ख़ान साहिबनि खां वठी माना नालो ई अहिड़ो आहे जो तोखे छिक इन शइ जी आहे। मुंहिंजी दिलि चए थी तूं ॻाए ऐं अलाह कंदो सुठो ॻाईंदे, पर मुंहिंजी कापी कॾहिं न कजां, आवाज़ु पंहिंजो, पोइ ॻाए भली कुझु बि। माशाअल्लाह। मां ॿिए चकर अचां त मतिलबु तव्हांखे ॾिसां त मतिलबु तव्हांखे उहो सिखिया वठो था उन हिसाब सां। त मूंखे हिकिड़ी जोत जागी वई अंदरि में, त मूंखे हिकिड़ी लाइन मिली आहे, मूंखे माण्हुनि बि लाइक कयो ऐं पाण जेको आहे हिकिड़ो सुठो रागी आहे ऐं जिन मां पाण परस्तार आहियां, उहो चए त मुंहिंजी दिलि चवे थी त जंहिंजी सॼी सिंध परस्तार आहे, सॼी सिंध जा उनखे अवां जो आवाज़ु पसंदि आहे। जी हा, मुंहिंजो उन हिसाब जे करे पोइ इहो ॻाइणु शुरू कयोसि। पोइ पहिरियों उस्तादनि खां सिखिया वठणु शुरू कई। अच्छा, सिख्या जी ॻाल्हि निकिती आहे त ॿुधाईंदा हलो। जी हा। त अवां कहिड़नि उस्तादनि खां सिख्या वरिती आहे? मुख़्तलिफ़ उस्ताद आहिनि, मुंहिंजा 2-3 उस्ताद कयासीं, छो त चवंदा आहिनि जेतिरो किथे किथां कहिड़ो वंड मिलंदो आहे, किथां कहिड़ो मिलंदो आहे, केतिरो जेतिरो मां खणी सघियां जेतिरो या हू ॾेई सघनि, उन हिसाब सां सभ खां पहिरियों उस्ताद इनाम अली समूह, उस्ताद अल्ताफ़ हुसैन समी जन वटि मतिलबु 22, ऐं उन खां बाद में जेको आहे सो उते मां सिखणु लॻुसि। जेको हुननि जो हाल हुयो, जेको मुंहिंजो हाल हो वठण जो, जेको हुननि जो ॾियण जो हुयो, मतिलबु अॼु ताईं हुननि सां रिश्तो मुंहिंजो आहे। जेका ॾात जेको सुर मेड़े सघे उहा मेड़ियो। जी। ऐं उन खां बाद में मूंखे मतिलबु सॻु ॿधण वारो उस्ताद इनाम अली वठी आयो हिकिड़ो, उस्ताद मंठार फ़क़ीर अथई जेको नसीराबाद जो वेठल आहे, उन मूंखे सॻो ॿधो, पर तक़रीबन 2-3 महीननि खां पोइ वीचारो उहो वेलो उनजा हालात कुझु अहिड़ा ग़रीब हुयो, हालात अहिड़ा थी पिया, हुनजे भाउ जो क़तलु थी वियो ऐं पोइ वञी हुन पंहिंजो घर वसायो। भला ऑडियो कैसेटियूं अवां जूं कुल केतिरियूं आहिनि? पोइ उहो बि ॿुधायां थो, पर माना आख़िरी इहो हो त माना पोइ हिननि उस्तादनि बि मूंखे कंहिं ॿिए उस्ताद वटि पहुचायो त तुंहिंजे इश्क जी जेका इंतिहा आहे
जेको तुंहिंजे सिखण जो मूड आहे उहो असां वटां पूरो आहे। तव्हां जो अॻिते क़दम वधायो। अॻिते क़दम हिकिड़ो उस्ताद ॾस तव्हां काज़ी अहमद में उस्ताद मिठल ख़ान साहिबु मतिलबु मिठू ख़ान सॾींदा हुआ हुनखे। जी जी। उन मूंखे सॻो ॿधो वरी कुझु टाइम वरी उन बि मूंखे जेको आहे सिखिया ॾिनी। जेको हाल हो हुनजो जेको मुंहिंजो हाल हो मालिक जो वंड आहे। हीअ त नसीबनि जी बाज़ी आहे, हीअ त ॾात आहे मालिक जी। पाण मिली थी वञे जेतिरी खणी सघियुमि ॿार जेतिरो मूंखे ॾेई सघिया जेतिरो मां खणी सघियुमि, पर लख थोरा उस्तादनि जा। जी। अच्छा, ऑडियो कैसेट जे हवाले सां मां ॻाल्हि ऑडियो कैसेट जे हवाले सां तक़रीबन मां सम्झां थो त 30-40 मतिलबु ऑडियो कैसेट तव्हांजो रिलीज़ थियो। जी हा, उहे रिलीज़ थियल आहिनि। ऐं उन वक़्त में तव्हांजो हिकिड़ो ॾाढो मशहूरु कलाम थियो हुयो, जी शाम जो पहर को जो अॼु जी शाम, अॼु जी शाम। जी हा, जेको बाबा मंजूर सखीरानी बि ॻायो। अच्छा, उन तव्हां खां पोइ ॻायो? जी हा, मूंखां बाद में उन्हनि ॻायो ऐं जेको कंपोज़ मुंहिंजो थियल हुयो। अच्छा। मूं बाय हैंड उस्ताद बुखारी सां कचहरी कई। उते उन्हनि चयो त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां जॾहिं लाड़काणे अचां त मूंखे ही कंपोज़ करे तव्हां ॿुधायो। माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा, वीडियो सीडी वग़ैरह बि तव्हां? जी हा, उहे बि 15-20 एल्बम उहे बि रिलीज़ थी। उन्हनि जी मोट अव्हांखे कीअं मिली? उनजी चङी मोट मिले पई, बसि गुज़र सफ़र चङो हले पियो, शुक्र अलाह जो। अच्छा अच्छा। उन हिसाब सां मतलब कमु हले पियो। अच्छा, टीवी चैनल ते बि वियो? जी हा, मां तक़रीबन एजाज़ अली मोकेली साहब जन जी बना पेशकश में उन्हनि पीटीवी ते? जी हा, पीटीवी ते प्रोग्राम करे गीत गुलाबनि जहिड़ा। अच्छा। अदल सुमरे जी शाइरी वग़ैरह उहा मूं ॻाई हुई। मूं त अॾे उतरादी जी ॻाई आहे, ख़ाकी जोई जी ॻाई आहे, लतीफ़ सरकारी खे बि ॻायो आहे ऐं शेख अयाज़ खे बि मूं ॻायो आहे, इब्राहिम मुंशी खे बि ॻायो आहे। तक़रीबन सुठा मतिलबु जेके शाइर हूंदा असांजे सिंध जा उन्हनि खे मूं ॻायो आहे। ताजल बेवस खे ॻायो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। अच्छा, ॿिया कहिड़ा चैनल आहिनि जिते तव्हां कमु कयो आहे? सभ खां पहिरियां त मतिलबु जेको आहे सो सिंध टीवी नओं अचे पियो, उन ते मतिलबु सभ खां पहिरियों माना असांजा हुते उन्हनि कुझु गीत रिकॉर्ड कराया। शाह हुसैन जी काफ़ी घुमच रखड़ा साईं था तेरी कतरण वाली जीवे, इहो मूंखां रिकॉर्ड करायो उन्हनि। उन खां बाद में उनजी वीडियो वग़ैरह ठाही, पर वीडियो माना उहा उन्हनि जी फेलियर हुई, पर पोइ बि उन्हनि हलाए छॾियो। अच्छा अच्छा। जी हा, पोइ बि पर अव्हांखे उनजी मोट ज़रूरु मिली? जी हा, थोरी तकी उनजी मिली। अच्छा। ऐं उन खां बाद में जेको आहे सो उते वरी ॿिया बि मुंहिंजी ॿी बि रिकॉर्डिंग थी। सभु प्यार वारा खिलंदा रहनि था, मगर नैण पंहिंजा अलाए छो टुमनि था। इहा कंहिंजी शाइरी आहे? इहा शाइरी असांजे हुनजी सागर शाह जी शाइरी हुई। सागर शाह जी हा, कंपोज़ मूं पाण कयो ऐं उते उहो तमामु सुठो सही सही सिंधी टीवी ते। अच्छा, रेडियो ते? रेडियो ते कंहिं दौर कॾहिं खां तक़रीबन घणो टाइम थियो आहे। पोइ त हटी बि वियुसि मां पंहिंजे मतिलबु माहौलियाती हिसाब जे करे, बेरोज़गारी जे करे। छो जो असां नंढी कैटेगरी जा आर्टिस्ट आहियूं त असांजो एॾो फेमस बहितरीन कैटेगरी जा आर्टिस्ट आहियो तव्हां। इहो न घबरायो, तव्हांजी तव्हां ॾाढा सुरीला ऐं सेबता असांजा रागी आहियो, असांजो विरसो आहियो। जी, अलाह साईं अव्हांखे हयाती ॾे। तव्हांजी हमदर्दियूं आहिनि। पोइ जहांगीर कुरैशी साहिबु जेको आहे चैनल 4 ते मतिलबु हैदराबाद में प्रोग्राम कंदो, पोइ उते हर प्रोग्राम ते मूंखे इनवाइट कंदा हुआ। अच्छा अच्छा। पोइ मां उते वेंदो हुउसि, उते बि ॻाईंदो हुउसि। ॿियो उस्ताद फेरोज़ गुल जी मौसीक़ी में कुझु आइटम रिकॉर्ड बि कराया हैदराबाद ते ऐं लाड़काणो वग़ैरह। अच्छा, इन स्टेशन ते अव्हांजा कलाम हलंदा? जी जी हा, हलंदा हुया। अच्छा, भला ईअं तव्हांजा शागिर्द बि ॻाईंदा आहिनि केतिरा ई? असां ॿुधो आहे उन्हनि खे बि, बसि के सॾाईंदा उहे बि सुरीला आहिनि। हा आहिनि। तव्हांजे शागिर्दनि जो तादाद केतिरो आहे? मुंहिंजा शागिर्द सिर्फ़ु 3 आहिनि। अच्छा। जी हा, जिन में मतिलबु हिकिड़ो मुंहिंजो शागिर्द आहे मुजाहिद शेख। अच्छा। जेको माशाअल्लाह हिन वक़्तु मतिलबु उहो हाणे क़सीदनि जी दुनिया में आहे ऐं जेको आहे कराची, हैदराबाद, इस्लामाबाद, लाहौर ताईं वेंदो आहे, पढ़ंदो आहे। रागी आहे। ऐं उन खां बाद में वरी मतिलबु नगमा नाज़, अच्छा, जेका हिन वक़्तु हिन दौर जे ॻाइण जे हिसाब सां पॉपुलर आहे। हा हा, उहा मुंहिंजी शागिर्द आहे। ऐं 2 ॿिया आहिनि मुंहिंजा। अच्छा, 3-4 मतिलबु शागिर्द। छो जो शागिर्द उस्तादी आहे कोन असां वटि, एतिरो टाइम बि न आहे त उस्ताद शागिर्दनि जो खे टाइम ॾियूं या आराम कयूं या घर खे ॾियूं टाइम, मतिलबु एतिरो असां कोन करे सघियासीं। अच्छा शाहज़ादा मंज़ूर साईं, अव्हां इहो ॿुधायो त अव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए? पेट गुज़र कीअं थो थिए? बसि वक़्तु सिर प्रोग्राम करे था अचूं, कॾहिं रुखी रोटी आहे त कॾहिं सणबी आहे, अहिड़े हवाले सां मतिलबु हिकिड़ो टाइम वक़्तु गुज़ारियूं था, शुक्र अलाह जो कयूं। ऐं हाणे ताज़ो जेको आहे त तव्हां कुझु महीना अॻे खां वठी अञा ताईं तव्हां बीमार आहियो। हाणे बि अव्हांजी तबियत सही न आहे, पर तव्हां मूंखे इनकार न करे सघियो। जी जी, उहो त हाणे अलाए केतिरा पोस्टूं वग़ैरह रखियूं दोस्त आया, पर पोइ मतिलबु इहा त एलर्जी थिए पई पोइ वरी। अच्छा। इहे
दोस्त खे उनखे कहिड़े वे सां पिया ॾिसनि की कहिड़े वे सां पिया ॾिसनि असां अच्छा, इन बीमारीअ दौरान जी कुझु इदारनि अव्हांजी मदद कई? जी 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 जेको हाल हो उन्हनि जो, हालांकि मतिलबु मुंहिंजी बीमारी कुझु डिघी ऐं उन ते इख़राजा तमामु घणा हुया। बहरहाल जेको हाल हुयो असांखे मतिलबु पंहिंजो सकाफ़त खाते वारनि खां असांखे आहे जेको आहे लाड़काणा आर्ट काउंसिल वारनि उन्हनि वटि मतिलबु उन्हनि खे अर्ज़ु कयो, फ़ोनियूं कयूं या असांजा अख़बारी नुमाइंदा वग़ैरह इहे पोस्टूं रखियूं त हुननि मूंखे 25,000 रुपया ॾिना हुया। अच्छा, पर मुंहिंजा अख़राजात तमामु घणा हुया। अञा ताईं अव्हां इलाज हेठि आहियो? जी 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 वरी उन खां बाद में मतिलबु सफ़ा सीरियस थी वियुसि। पोइ वरी मूंखे जेको आहे सो कंहिं दोस्तनि वटि खणी जेको आहे भट्टी साहिब जी हॉस्पिटल आहे जिम में उते दाख़िल करायूं, जिते मतिलबु मुंहिंजो जेको आहे सो गले जो हिन जो जेरे जो गंबट में? जी हा, गंबट में जेरे जो इलाजु थिए पियो। मुंहिंजो जेरो रत वग़ैरह छॾे वियो, रत जूं उल्टियूं वग़ैरह अचनि पियूं। पोइ मां सीरियस थी वियुसि, हाराए वेठि सफ़ा। अच्छा, हा, उन खां बाद में हुन इलाजु कुझु टाइम मतिलबु हुते रखियो मूंखे 10-12 ॾींहं। पोइ वरी चवंदो वञी तव्हां मेडिसन वग़ैरह खाओ। मेडिसन त मां महीनो ॿ खाई पोइ सघियुसि। हाणे मेडिसन जो ख़र्चु कीअं थो थिए? हाणे कोन्हे को त मेडिसन बंदि आहे मुंहिंजी, मेडिसन वग़ैरह कोन्हे का हाणे। बसि मतिलबु रख ते थो हलां बसि। न लूणु खावां, न मिर्च खावां, न वरी का अहिड़ी का शइ ॿी खावां, न तर वग़ैरह कुझु बि न। मतिलबु जीअं त अव्हां बीमारीअ जे करे प्रोग्राम बि न करे सघंदा हूंदो, उहो त साईं अव्हांजो गुज़र सफ़र बि राग ते ई इहो आहे, त साईं अञा वधीक मुंहिंजे लाइ मसइलो ऐं पैदा अव्हांखे थी वियो अलाह आहे। बचड़ा बि ॾिना आहिनि, केतिरा आहिनि? माशाल्लाह 4 बचड़ा आहिनि, अमड़ आहे, घरवारी आहे, पाण आहियूं। पोइ तव्हांजो गुज़र सफ़र त ॾाढो ॾुखियो गुज़रंदो हूंदो? उहो साईं जिते बाहि भरे हंधि उहो ई सड़ंदो आहे, ॿिए खे ख़बर न पवंदी आहे इन ॻाल्हि जी। चवंदा आहिनि त ॾिसंदा आहियूं फिल्मनि में अहिड़ियूं शयूं कहाणियूं हूंदियूं आहिनि, पर हक़ीक़त सां सामिनो करणु ॾाढो ॾुखियो आहे। मतिलबु ॾाढी तकलीफ़ थींदी आहे, ॾाढी तमामु घणी। ॿियो वरी मतिलबु इहे बीमारी सबबु एतिरियूं पोस्टूं हलियूं अख़बारुनि में, चैनलनि ते, पर पोइ बि जेका तव्हांजी मदद थियणु घुरिजे हा जी हा, उहा नथी सघे। उहा त साईं हाणे वॾो मसइलो आहे साईं। घटि में घटि के दवाऊं छो जो तव्हां ॿुधायो तव्हांखे कल्चर डिपार्टमेंट सिर्फ़ु 25,000 रुपया ॾिना? जी 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 कुझु दोस्तनि ॾिना, कुझु दोस्तनि बि हेल्प जी तव्हांजी हा। कई? असां आर्ट काउंसिल जा कुझु दोस्त आहिनि, उन्हनि मूंखे ॾिना। मोहम्मद इस्माइल साहिबु माना 20,000 मूंखे हुतां पंहिंजो सऊदी में को दोस्त हुउसि उनखे चयूं त उन्हनि बि मूंखे दोस्तनि बि तव्हांजी जी हेल्प हा, कई? जंहिं मां पेट बि गुज़ारो कयां पोइ। अच्छा, हाणे अव्हां कुझु कल्चर डिपार्टमेंट खे या आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे खे या वस वारनि खे या जेके अव्हांजा लवर आहिनि, जेके अव्हां सां प्यार था कनि, जेके राग सां प्यार था कनि, उन्हनि खे कुझु चवणु चाहींदो, को मैसेज ॾींदो उन्हनि छा उन्हनि खे मैसेज ॾियूं? असांजी पोस्टूं हलियूं करे बि असांखे कंहिं फ़ोन न कई, कुझु बि न कई। हेलो आहे बि कोन्हे की त मथां कुझु असांखां घुरे, छा कुझु बि न। बाक़ी पंहिंजे आर्ट काउंसिल वारनि दिलि ठरियलु आहे पंहिंजी। दोस्तनि मुंहिंजी सुठी हेल्प कई, मूंखे टाइम सां मूंखे दाख़िल करायो, मूंखे हेॾे होॾे पिया चढ़ाईंदा रहिया। जेको हाल हो हुननि मूंसां हेल्प कई। साईं अव्हांजी तमामु घणी महिरबानी शाहज़ादा मंज़ूर साईं। अलाह साईं अव्हांखे वरी जमार ॾे, अलाह साईं अव्हांखे सिहत ॾे, अव्हां अञा बि हिन फ़न जी ख़िदमत कयो। असां त अञा बि चऊं था त मौला करे त मतिलबु मुंहिंजे ज़हन तां हिकिड़ो भार आहे, जेको मतिलबु मां अॼु ताईं माना दोस्ती में या जेको बि दोस्त को ग़रीब गुरबो ईंदो चवंदो आहे असांजो प्रोग्राम आहे बाबा कंदो, अब हाज़ुर पैसा घणा वठंदो, मां चयो जेके नज़रानो ॾींदो। असां उन हिसाब सां हलियासीं कयासीं, पर फ़क़ीरानी तबियत आहे जीअं असां घर बि न ठाहे सघियासीं। यकीन कयो त हाणे जॾहिं मां ॾिठुमि त हाणे मुंहिंजो आख़िरी टाइम अची वियो आहे, या सीरियस हालत साईं एतबार न आहे ज़िंदगी ते। मां पंहिंजे मासूमनि बचड़नि जे लाइ, पंहिंजी कुराड़ी अमड़ जे लाइ, उनजे लाइ मां घर बि न ठाहे सघियुसि। हाणे दोस्त हिकिड़े मूंखे चयो, पंहिंजे भाऊ असांजो दोस्त आहे हिकिड़ो बरकत अली खान, उन चयो त बाबा मां तुंहिंजी तबियत जेकॾहिं हेॾो ॾिठी वञे त सुभाणे तुंहिंजा बचा वेंदा काॾे? सही त चओ। उन हिसाब खे ॾिसी करे ॿाहिरि मूंखे हिकिड़ो प्लाट जो टुकड़ो वरितो, मूं उते हिकिड़ो कमिरो ठारायो त मां अञा हुनखे चो दीवारी बि न आहे, न ॿियो सिस्टम बि कोन्हे, पर उहो छित ताईं पहुचायो त मां पर छित हणाइण जी बि वसियत कोन्हे। अव्हांजा बचड़ा जेके उनजी छांव में, ईअं भितियुनि जे छांव में, बसि उहो कॾहिं भाउ जे घर, कॾहिं भेण जे घर, कॾहिं किथे ईअं वक़्तु गुज़रे थो, ॿी का बि ॻाल्हि कोन्हे का। हाणे त मूंखे प्रोग्राम बि नथा मिलनि, चवनि था बीमार थी पिया, ॻाए सघंदो अलाए न ॻाए सघंदी, ईअं न त मरी पवे या साह निकिरी वञेसि या जहिड़ो वरी फाटी पवेसि, सुभाणे असां ॻीची में फिल्म पइजी वञे। माण्हू प्रोग्राम बि मूंखे कोन था ॾियनि। मतिलबु त कॾहिं बाग़ हुसन जा मालिक हुयासीं, मगर अॼु कंहिंजे न का 12 महीननि ताईं अव्हां कुझु इदारनि खे कुझु चवणु चाहींदो जेके अव्हांजी हेल्प कनि? जी इहो ई चवंदासीं त ख़ुदा रा असांजो सरंदियारा जेके बि आहिनि दोस्त आहिनि या सोशल वर्कर दोस्त आहिनि,
कॾहिं बि उनखे ग़लति वे सां कंहिंखे न वठनि, छो जो अलाए केतिरा असांजा अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जिन जा असां पाण परस्तार आहियूं, जिन खे ॿुधी करे असांजी अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी पवंदा आहिनि। उनजी सुरनि जी माना उहा जेका सुर यूज़ कंदा आहिनि या सुर जो लगाव लॻाईंदा आहिनि, उनखे ॾिसी असां रोई ॾींदा आहियूं। उहे वीचारा ईअं दाहूं कंदा हलिया विया। ईअं न थिए, घटि में घटि एतिरो ज़रूरु थिए त असांखे मेडिसन जे लाइ हुजे, या उन सां गॾो गॾु बेरोज़गार जो माना ही मूंखे 13हों महीनो आहे, 13 महीननि जे अंदरि मां रोज़गार कोन करे सघियो आहे, न वरी को इश्क खे आहे त इश्क या अव्हां जे लाइ वज़ीफ़ो हिकिड़ो मुक़ररु कयो वञे। जी हा, उहो मतिलबु एप्लीकेशन वग़ैरह मिली हुन सभु पंहिंजे सकाफ़त खाते वारनि खे, पर मतिलबु अञा ताईं को मूंखे रिज़ल्ट अहिड़ो कोन मिलियो आहे। वधीक अलाह भलाई कंदो रब्बुल आलमीन, मतिलबु जेको थी सघे दोस्त जे करे सम्झ में अचेनि। त हिन वक़्तु असां ईअं आहियूं त जीअं न को हिकिड़ो लाॾाऊ हूंदो आहे, मुंहिंजी एड्रेस ई हिकिड़ी हाणे कंहिंखे नथा ॾेई सघूं त मां किथे रहंदो आहियां किथे न रहंदो आहियां। हाणे ॻोठु वञी पंहिंजा टपड़ उते आहिनि, बसि जेको उते बसि कॾहिं किथे कॾहिं किथे मतिलबु। हा ठीकु आहे साईं, अव्हां जी तमामु घणी महिरबानी, लख कुर्ब। अव्हां जो इंटरव्यू त न हुयो, सॼी दर्द कथा हुई। अव्हां असां सां पंहिंजो दर्द शेयर कयो, पंहिंजो सम्झी। अव्हां जी तमामु घणी महिरबानी। दोस्तो, ही हुयो शहज़ादो मंज़ूर, जंहिं पंहिंजी दर्द कथा अव्हां जे साम्हूं रखी, पंहिंजो सम्झी। मां हिन फ़नकार जे हवाले सां आर्ट काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणे जे उहिदेदारनि खे ऐं कल्चर डिपार्टमेंट जे वस वारनि खे ऐं ॿिया जेके मौसीक़ी जा लवर आहिनि, उन्हनि सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त ही असांजे सिंध जो सेब तोरागी शहज़ादो मंज़ूर, जंहिंजा नेण अव्हां जे ओसीड़े में आहिनि, हिन खे मदद जी ज़रूरत आहे। ही सभु इदारा ऐं मौसीक़ी सां प्यारु कंदड़ हिन साईंअ जी, हिन सिंध जे सेब तैरागी शहज़ादे मंज़ूर जी हेल्प कई वञे हर मुमकिन, जीअं हिननि जे ॿचड़नि खे हिकिड़ो अजो बि मिली सघे ऐं शहज़ादे मंज़ूर खे दवाऊं बि मिली सघनि। तव्हां दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। इन ते ई प्रोग्राम सितारनि जी दुनिया पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वरी इंशाअल्लाह प्रोग्राम सितारनि जी दुनिया में कंहिं ॿिए महिमान सां गॾु पेश थींदासीं। अव्हां सभिनी जी हिकु भेरो ॿीहर महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।